ओम शांति। अॼु जी वॾी तारीख़ आहे 22/6/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, हिते तव्हां बदिलण लाइ आया आहियो। तव्हांखे आसरी गुणनि खे बदिले दैवी गुण धारण करणा आहिनि। इहे देवता ठहिण जी पढ़ाई आहे। हिते असां बदिलण आया आहियूं। तव्हांखे आसरी गुणनि खे बदिले दैवी गुण धारण करणा आहिनि। ये देवता ठहिण जी पढ़ाई आहे। प्रश्न: तव्हां ॿार कहिड़ी पढ़ाई भाव सां पढ़ंदा आहियो? ॿियो कोई पढ़ाए न सघंदो आहे। उत्तर: मनुष्य खां देवता ठहिण जी पढ़ाई, अपवित्र खां पवित्र ठही करे नई दुनिया में वञण जी पढ़ाई हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई बि पढ़ाए न सघंदा आहिनि। बाप ही सहज ज्ञान और राजयोग जी पढ़ाई द्वारा पवित्र प्रवृत्ति मार्ग स्थापना कंदा आहिनि। ओम शांति। बाप वे ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। वास्तव में ॿई ही बाप आहिनि। हिकु हद जो आहे, ॿियो बेहद जो बाप आहे। उहो बाप बि आहे त इहो बाप बि आहे। बेहद जो बाप अची करे पढ़ाईंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि असां नई दुनिया सत्युग जे लाइ पढ़ाई पढ़ूं था। अहिड़ी पढ़ाई किथे मिली न सघंदी आहे। तव्हां ॿारनि सत्संग त ॾाढा कया, तव्हां भॻत हुया, ज़रूरु गुरू कया हूंदव, शास्त्र अध्ययन कया हूंदव, परंतु हाणे बाप अची करे असांखे जगायो अथई। बाप चईंदा आहिनि हाणे पुराणी दुनिया बदिलणी आहे। हाणे मां तव्हांखे नई दुनिया जे लाइ पढ़ायां थो। तव्हांजो टीचर आहियां न। कोई बि गुरू जे लाइ टीचर न चईंदसि। स्कूल में टीचर पढ़ाईंदा आहिनि जंहिंसां ऊच पद पाईंदा आहियूं, परंतु उहो पढ़ाईंदा आहिनि हितां जे लाइ। हाणे तव्हां ॼाणंदा असां जो पढ़ाई पढ़ंदा आहियूं उहा आहे नई दुनिया जे लाइ। गोल्डन एजेड वर्ल्ड चइबो आहे न। इहे त ॼाणंदा आहियो। हिन समय आसरी गुण बदिले दैवी गुण धारण करणा आहिनि। हिते तव्हां बदिलण लाइ आया आहियो। कैरेक्टर जी महिमा बि कबी आहे न। देवताउनि जे अॻियां वञी करे चईंदा आहिनि तव्हां ईअं आहियो, असां ईअं आहियूं। तव्हांखे हाणे एम ऑब्जेक्ट मिली आहे। भविष्य जे लाइ बाप नई दुनिया जी स्थापना कंदा आहिनि। तव्हांखे बि पढ़ाईंदा आहिनि। हुते त विकार जी ॻाल्हि हूंदी न आहे। तव्हां रावण ते जीत पाईंदा आहियो। रावण राज्य में आहे ई सभु विकारी, यथा राजा रानी तथा प्रजा। हाणे त पंचायती राज्य आहे। उन्हनि खां पहिरियों राजा रानी जो राज्य हुयो, परंतु उहो बि पतित हुया। हुन पतित राजा आहिनि हाणे तव्हांखे एम ऑब्जेक्ट मिली आहे। भविष्य जे लाइ बाप नई दुनिया जी स्थापना कंदा आहिनि, ॿियो तव्हांखे पढ़ाईंदा बि आहिनि। हुते त विकार जी ॻाल्हि न आहे। तव्हां रावण ते जीत पाईंदा आहियो। रावण राज्य में आहिनि ई सभु विकारी, यथा राजा रानी तथा प्रजा। हाणे त पंचायती राज्य आहे। उन खां पहिरियों राजा रानी जो राज्य हुयो, परंतु उहो बि पतित हुया। हुननि पतित राजाउनि वटि मंदिर बि हुया। निर्विकारी देवताउनि जी पूजा कंदा हुया। ॼाणंदा आहिनि उहे देवता पास्ट थी करे विया। हाणे उन्हनि जो राज्य न आहे। बाप आत्माउनि खे वेही पढ़ाईंदा आहिनि, पावन ठाहींदा आहिनि ऐं यादि बि दिलाईंदा आहिनि कि तव्हां देवता शरीर वारा हुयो। तव्हांजी आत्मा ऐं शरीर ॿई पवित्र हुयो। हाणे वरी बाप अची करे पतित खां पावन ठाहींदा आहिनि। इन करे ई तव्हां हिते आया आहियो। बाबा ऑर्डिनेंस कढंदा आहिनि। ॿार काम मां शत्रु आहे। इहे तव्हांखे आदि मध्य अंत दुख ॾींदा आहिनि। हाणे तव्हांखे गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए पावन ठहिणो। इहे न देवी देवता आपस में प्यार न कंदा हूंदा, परंतु हुते विकारी दृष्टि न रहंदी आहे। निर्विकारी थी करे रहंदा आहिनि। बाप बि चईंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान रहो। इहे घर गृहस्थियुनि जे लाइ आहे जंहिं शादी कई आहे। बाक़ी अगरि कंहिंखे रहणो पए थो लाचारी, उहो त पोइ सॼी काथे काथे ज़िम्मेवारी बि हूंदी आहे, काथे काथे कुझु हूंदो आहे त माण्हू खे रहणो पवंदो आहे। पंहिंजो भविष्य अहिड़ो ठाहिणो आहे जीअं तव्हां पवित्र जोड़ी हुयो। हर आत्मा भिन्न भिन्न नाम रूप वठी करे पाठ वॼाईंदी आहे। हाणे तव्हांजो इहे अंतिम पाठ आहे। पवित्रता जे लाइ ॾाढो मौजूदु आहिनि कि छा करूं, कीअं कंपेनियन थी करे रहूं। कंपेनियन थी करे रहण जो अर्थ छा आहे?
विलायत में जॾहिं ॿुढा थींदा आहिनि त पोइ कंपेनियन रखण जे लाइ शादी करे वठंदा आहिनि। कंपेनियन मतिलबु साथ आहियूं बसि, जीअं न ॿ ॼणा साथ में रहंदा आहिनि, शेयर कंदा आहिनि, हिक ॿिए जी मदद कंदा आहिनि ऐं पंहिंजे जीवन में मस्तु रहंदा आहिनि। हीअ असांखे कंपेनियन थी करे रहणो आहे। कंपेनियन थी करे रहण जो अर्थ छा आहे? विलायत में जॾहिं ॿुढा थींदा आहियूं त पोइ कंपेनियन रखण जे लाइ शादी कंदा आहियूं। संभाल जे लाइ अहिड़ा ॾाढा आहिनि जो ब्रह्मचारी थी रहणु पसंदि कंदा आहिनि। सन्यासियुनि जी त ॻाल्हि अलॻि आहे। गृहस्थ में रहण वारा बि ॾाढा हूंदा आहिनि जो शादी करणु पसंदि न कंदा आहिनि। शादी करणु, पोइ ॿार आदि संभालणु, अहिड़ा जाल फैलायूं ई छो जो ख़ुदि ई फसी वञे। त बाबा चईंदा आहिनि कि ईअं माण्हू ॾाढा हूंदा आहिनि जो सोचंदा आहिनि, अहिड़ा ॾाढा हिते बि आहिनि, 40 साल थी विया आहिनि, ब्रह्मचारी रहंदा आहिनि, हिन खां पोइ शादी कंदा आहिनि, स्वतंत्र रहणु पसंदि कंदा आहिनि। त बाप उन्हनि खे ॾिसी ख़ुशि थींदो आहे। इहे त आहिनि ई बंधन मुक्त। बाक़ी हिते शरीर जो बंधन आहे, हुन में देह सहित सभु कुझु भुलिजणो आहे। सिर्फ़ु हिकु बाप खे यादि करिणो आहे। कोई बि देहधारी क्राइस्ट आदि खे यादि न करिणो आहे। निराकारी शिव की देहधारी न आहे न, निराकारी शिव त देहधारी न आहे। उन्हनि जो नाम शिव आहे। शिव जे मंदिर बि आहिनि। आत्मा खे पाठ मिलियो आहे 84 जन्मनि जो। बाबा चईंदा आहिनि उन्हनि जो नाम शिव आहे। शिव जा मंदिर बि ॾाढा आहिनि। आत्मा खे पाठ मिलियो आहे 84 जन्मनि जो। असां हाणे 84 जन्मनि जो पाठ वॼाए करे आया आहियूं न। इहा अविनाशी ड्रामो आहे, हिन में कुझु बदिली न थी सघंदी आहे। बाबा चवनि था निराकारी शिव की देहधारी न चईंदसि, हुनजो नाम त शिव आहे न। शिव जे मंदिर बि आहिनि। आत्मा खे पाठ मिलियो आहे 84 जन्मनि जो। इहा अविनाशी ड्रामो ठहियलु आहे, हिन में कुझु बदिली न थी सघंदी आहे। इहा ठहियलु हिकु ड्रामो आहे जो रिपीट थींदो ई रहंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो पहिरियों असांजो धर्म कर्म जो श्रेष्ठ हुयो, हाणे उहो भ्रष्ट थी वियो आहे। ईअं न कि देवता धर्म ई ख़तमु आहे। ॻाईंदा बि आहिनि देवता ऐं सर्वगुण संपन्न हुया। लक्ष्मी नारायण ॿई पवित्र हुया। पवित्र प्रवृत्ति मार्ग हुयो न, हाणे अपवित्र प्रवृत्ति मार्ग आहे। 84 जन्मनि में भिन्न भिन्न नाम रूप बदिली आया आहिनि। 84 जन्मनि में भिन्न भिन्न नाम रूप बदिली करे आया आहियूं। बाप ॿुधायो अथई मिठी मिठी ॿार, तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो। मां तव्हांखे 84 जन्मनि जी कहानी ॿुधायां थो त ज़रूरु पहिरें जन्म खां वठी करे सम्झाइणो पए। तव्हां पवित्र हुया हो, हाणे विकारी ठहिया आहियो। त देवताउनि जे अॻियां वञी करे मथो टेकंदा आहिनि। क्रिश्चन माण्हू क्राइस्ट जे अॻियां, बौद्ध माण्हू बौद्ध जे अॻियां, सिख माण्हू गुरु नानक जी दरबार जे अॻियां वञी करे मथो टेकंदा। इन सां मालूम पवंदा आहिनि कि इहे हिन पंथ जा आहिनि। इन सां मालूम पवंदो आहे कि इहे हिन पंथ जा आहिनि। तव्हांजे लाइ त इहे ॾिसंदा आहिनि, तव्हांजे लाइ त चई ॾींदा आहिनि इहे हिंदू आहिनि। आदि सनातन देवी देवता धर्म काॾे वियो इहे कंहिंखे पतो न पवंदो आहे। हाणे आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना थिए थी न, गुप्त वेश में थिए थी, प्रायलोक थी वियो। उहो देवता धर्म प्रायलोक थी वियो। भारत जे चित्र त अथाह, भारत में चित्र त अथाह ठहियलु आहिनि। मनुष्यनि जी त अनेक मतियूं आहिनि। शिव जा बि अनेक नाम रखी छॾिया अथनि। असल में हुननि जो हिकु ई नाम आहे शिव। शिव बाबा जो हिकु ई नाम आहे शिव। ईअं न उन्हनि पुनर्जन्म वरितो आहे तॾहिं नाम फिराईंदा आहिनि। मनुष्यनि जी अनेक मतियूं आहिनि। त शिव बाबा जा हुननि जा अनेक नाम उन्हनि जी कर्तव्य ते आहिनि। उन्हनि कोई एॾा जन्म न वरितो अथनि। मनुष्यनि जी अनेक मतियूं आहिनि त अनेक नाम रखंदा आहिनि। ऐं दुनिया में माण्हुनि जी जेतिरियूं मतियूं ओतिरा नाम। श्रीनाथ द्वारे वेंदव त हुते वेठा आहिनि त उहे लक्ष्मी नारायण।
जगन्नाथ जी मंदिर में भी मूर्ति हुई आहे, नाम भिन्न भिन्न रखी छॾिया अथनि। जॾहिं तव्हां सूर्यवंशी हुयो त पूजा आदि न कंदा हुयो, तव्हां सॼे विश्व ते राज्य कंदा हुयो, सुखी हुयो न। श्रीमत ते अहिड़ो श्रेष्ठ राज्य स्थापना कयो हुयो न। असां श्रीमत ते एॾो श्रेष्ठ राज्य पंहिंजो स्थापना कयो हुयो। उन्हनि खे चइबो ई आहे सुखधाम। त सतयुग में जॾहिं असां सूर्यवंशी हुयासीं त सुखधाम हुयो। ॿियो कोई ईअं न चईंदो की असांखे बाप पढ़ाइनि था, मनुष्य खां देवता ठाहिनि था। निशानी बि आहे, ज़रूरु उन्हनि जो ई राज्य हुयो। हुते क़िला आदि हूंदा न आहिनि, क़िला आदि ठाहींदा आहिनि सेफ्टी जे लाइ। इन देवी देवताउनि जे राज्य में क़िला आदि न हुया। ॿियो कोई चढ़ाई करण वारो हुयो ई न। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां उन देवी देवता धर्म में ट्रांसफर थियूं था। उन्हनि जे लाइ तव्हां राजयोग जी पढ़ाई पढ़ो था। हाणे असां उन धर्म में ट्रांसफर थियूं था, उन जे लाइ असां पढ़ाई पढ़ूं था। राजा ई पाइणी आहे न, भॻवान वाच्य आहे। मां तव्हांखे राजाउनि जो बि राजा ठाहींदो आहियां। भॻवान वाच्य बाबा असांखे हाणे सभु राजाउनि जो बि राजा ठाहिनि था न। हाणे तव्हां कोई राजा रानी न आहियो, केतिरा लड़ाई झगड़ा थींदा रहंदा आहिनि। इहे कलयुग आहे, आयरन एजेड वर्ल्ड आहे। तव्हां गोल्डन एजेड हुयो, हाणे पोइ पुरुषोत्तम संगम युग ते बीठा आहियो। हाणे असां किथे बीठा आहियूं? पुरुषोत्तम संगम युग ते बीठा आहियूं। त बाप तव्हांखे पहिरें नंबर में वठी वञण वारा आहिनि। सभिनि जो कल्याण कंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा असांजो बि कल्याण थियणो आहे। पहिरियों पहिरियों असां ज़रूरु सतयुग में ईंदासीं, मथां खां हेठि। बाक़ी ॿिया जो धर्म आहिनि उहे सभु शांति धाम में हली वेंदा। बाप चईंदा आहिनि सभिनि खे पवित्र त ठाहिणो आहे न। तव्हां आहियो पवित्र देश जा रहण वारा, जंहिंखे निर्वाण धाम चइबो आहे। असां आहियूं पवित्र देश जा रहण वारा, जंहिंखे निर्वाण धाम चइबो आहे। वाणी खां परे सिर्फ़ु अशरीरी आत्मा हुते, निराकार ज्योतिर्बिंदु बि आत्मा आहे केतिरी नंढी, नज़र बि नथी अचे त मथे केतिरी जॻह में एॾी सारी आत्मा रहंदियूं आहिनि। बाप तव्हांखे हाणे वाणी खां परे वठी वञण लाइ आहिनि। अहिड़ो त कोई चई न सघे की असांखे निर्वाण धाम शांति धाम में वठी हलो। उहो त चई ॾींदा आहिनि असां ब्रह्म में लीन थी वेंदासीं। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो हाणे इहा तमो प्रधान दुनिया आहे, इन में तव्हांखे स्वादु न आहे। हिन करे नई दुनिया जी स्थापना, पुराणी दुनिया जो विनाश करण लाइ भॻवान खे हिन सृष्टि ते अचिणो पवंदो आहे। हाणे तमो प्रधान दुनिया आहे, हिन में स्वादु न आहे। इन करे नई दुनिया जी स्थापना, पुराणी दुनिया जो विनाश करण लाइ भॻवान खे ई हिते अचिणो पए। शिव जयंती बि हिते मल्हाईंदा आहिनि, न त छा अची करे कंदा आहिनि। कोई ॿुधाए जयंती मल्हाईंदा आहिनि त ज़रूरु ईंदा हूंदा न, रथ ते विराजमान थींदा हूंदा। त बाबा जी जयंती मल्हाईंदा आहिनि त ज़रूरु हिन सृष्टि ते बि ईंदा हूंदा, रथ ते बि विराजमान थींदा हूंदा न। उन्हनि पोइ घोड़े गाड़ी जो रथ ॾेखारे छॾियो अथनि। बाप वेई सम्झाईंदा आहिनि मां कंहिं रथ ते सवार थींदो आहे, ॿारनि खे ॿुधाईंदो आहे। इहो ज्ञान पोइ प्रायलोक थी वेंदो आहे। हिन जे 84 जन्मनि जे अंत में बाबा खे अचिणो पवंदो आहे। इहो ज्ञान कोई ॾेई न सघे। ज्ञान आहे ॾींहुं, भक्ति आहे राति। हेठि उतरंदा ई रहंदा आहिनि। भक्ति जो केतिरो शो आहे, केतिरा कुंभ जा मेला, फलाना मेला लॻंदा रहंदा आहिनि। ईअं कोई बि न चईंदो की हाणे असांखे पवित्र ठही करे नई दुनिया में वञिणो आहे। बाप ई बतलाईंदा आहिनि हाणे संगम युग आहे, तव्हांखे पढ़ाई बि उहा ई मिलंदी आहे। हीअ कोई असांखे कॾहिं चए थई हाणे पवित्र ठही करे नई दुनिया में हलणो आहे। इहे सभु ॻाल्हियूं असांखे बाबा ई ॿुधाईंदा आहिनि। जो कल्प पहिरियों मिलियो हुयो, मनुष्य खां देवता ठहिया हुया न। तव्हांखे पढ़ाई बि उहा ई मिलंदी आहे जो कल्प पहिरियों मिली हुई। मनुष्य खां देवता ठहिया हुया न। गायन बि आहे, मनुष्य खां देवता कीअं करतन लागे वार।
ज़रूर बाप ही ठाहियो हुनई न। अर्थात मनुष्य खां देवता ठाहिण में कोई बाप खे समय न लॻंदो। सेकेंड में आत्मा जी बुद्धि खुली ऐं सेकेंड में आत्मा चई मुंहिंजा बाबा ऐं स्वर्ग जो वर्स मिलियो। बाक़ी पुरुषार्थ करे ऊच पद पाइणो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो सभु पवित्र गृहस्थ धर्म वारा हुयासीं, हाणे बाप अची करे तव्हां ॼाणंदा आहियो असां अपवित्र गृहस्थ वारा हुयासीं, हाणे बाप अची करे असांखे पवित्र प्रवृत्ति मार्ग जो ठाहींदा आहिनि। तव्हां ॾाढा ऊच पद पाईंदा आहियो। ऊच ते ऊच बाप केतिरो ऊच ठाहींदो आहे। बाप जी बाप खे ई श्री श्री अर्थात श्रेष्ठ ते श्रेष्ठ चइबो आहे। असां श्रेष्ठ ठहींदा आहियूं। श्री श्री जो अर्थ कंहिंखे पतो न आहे, हिकु शिव बाबा जो ई टाइटल आहे, परंतु उहो पोइ पंहिंजे खे श्री श्री चई ॾींदा आहिनि। माला फेरंदा आहिनि। माला 108 जी 16,108 जी, हुन में 8 त अचणा ई आहिनि, 4 जोड़ा ऐं हिकु बाप। जे 108 आहे न त 8 त उहे ई आहिनि। 16,108 में 8 उहे ई आहिनि। 8 रतन ऐं 9 मां। उनखे रतन चइबो आहे न। उन्हनि खे अहिड़ो ठाहिण वारो हू शिव बाबा आहे। तव्हां बाप द्वारा पारस बुद्धि तव्हांजी ठहींदी आहे। रंगून में हिकु तालाब आहे, चईंदा आहिनि हुन में सनानु करण सां परी ठही वेंदा आहियो। वास्तव में इहे ज्ञान सनानु आहे जंहिंसां तव्हां देवता ठही वेंदा आहियो। बाक़ी उहे सभु भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि। इहे त कॾहिं बि थी न सघे कि पाणी में सनानु करण सां कोई परी ठही वेंदो। इहे सभु भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि। छा वेही ठातो अथनि, कुझु बि सम्झंदा न आहिनि। हाणे त सम्झंदा आहियो असांजो यादगार दिलवाड़ा गुरु शिखर आदि बीठो आहे। बाप ॾाढो ऊच रहंदा आहिनि न। तव्हां ॼाणंदा आहियो बाप असां आत्मायूं जाते निवास कंदा आहियूं। तव्हां ॼाणंदा आहियो बाप ऐं असां आत्मायूं जाते निवास कंदियूं आहिनि, उहा मूल वतन आहे। बाप ऐं असां आत्मायूं जाते निवास कंदा आहियूं, उहो मथे मूल वतन आहे। सूक्ष्म वतन त केवल साक्षात्कार मात्र आहे, उहो कोई दुनिया थोरी आहे। सूक्ष्म वतन व मूल वतन जे लाइ ईअं न चईंदासीं कि वर्ल्ड जी हिस्ट्री रिपीट थींदी आहे। सूक्ष्म वतन ऐं स्थूल वतन जे लाइ न चईंदासीं, हिन सृष्टि जे लाइ ईअं चईंदासीं। वर्ल्ड त हिकु ई आहे, हिन वर्ल्ड जी हिस्ट्री रिपीट थींदी रहंदी आहे। सोचो, हिन वर्ल्ड ते हिस्ट्री रिपीट ई थींदी रहंदी आहे, कॾहिं कुझु नयो थींदो ई न आहे। मनुष्य चईंदा आहिनि वर्ल्ड में पीस हुजे, इहे न ॼाणंदा आहिनि कि आत्मा जो स्वधर्म ई शांति आहे। बाक़ी जंगल में थोड़ी शांति मिली सकती है। तव्हां ॿारनि खे सुख ऐं शांति बाबा चवनि था, मनुष्य चईंदा आहिनि वर्ल्ड में पीस हुजे, इहे न ॼाणंदा आहिनि कि आत्मा जो स्वधर्म ई शांति आहे। बाक़ी जंगल में थोड़ी शांति मिली सघंदी आहे। तव्हां ॿारनि खे सुख ऐं सभिनि खे शांति मिली वेंदी आहे। असांखे सत्युग जो सुख, बाक़ी सभिनि खे शांति मिली वेंदी आहे। जो बि ईंदा आहिनि पहिरियों शांति धाम में अची करे सुखधाम में वेंदा आहिनि। कई चईंदा आहिनि असां ज्ञान न वठूं, पिछाड़ी में ईंदासीं त बाक़ी एतिरो समय मुक्तिधाम में रहंदा। इहे त सुठो आहे, ॾाढो समय। बाबा चईंदा आहिनि तव्हां ॿारनि खे सुख ऐं सभिनि खे शांति मिली वेंदी आहे। जो बि ईंदा आहिनि पहिरियों शांति धाम में अची करे सुखधाम में ईंदा आहिनि। कई चईंदा आहिनि असां ज्ञान न वठंदा आहियूं, पिछाड़ी में ईंदासीं त बाक़ी एतिरो समय छा मुक्तिधाम में रहंदासीं। इहो त सुठो आहे, ॾाढो समय मुक्ति में रहंदा। हिते करे करे 1-2 जन्म पाईंदा। उहा छा थियो, जीअं मच्छर निकिता ऐं मरी वेंदा आहिनि त हिकु जनम में हिते छा सुख रखियो। उहो त कोई कम जो न आहे, न रहियो न। जीअं कि पार्ट ई न आहे, तव्हांजो पार्ट त ॾाढो ऊच आहे। तव्हां हिते एतिरो सुख कोई ॾिसी न सघे, इन करे पुरुषार्थ करिणो आहे। कंदा बि रहंदा आहिनि। कल्प पहिरियों तव्हां पुरुषार्थ कयो हुयो, पंहिंजी पुरुषार्थ अनुसार प्रालब्ध पाई हुई। पुरुषार्थ बग़ैर त प्रालब्ध पाए न सघो। पुरुषार्थ ज़रूरु करिणो आहे। बाप चईंदा आहिनि इहे बि ड्रामो ठहियलु आहे, तव्हांजो बि पुरुषार्थ हले थो न, ईअं त हली न सघे।
तव्हांखे पुरुषारत ज़रूरु करिणो पए। पुरुषारत बग़ैर थोरी कुझु थियणो आहे। खांसी आपे ई कीअं ठीकु थींदी, दवाई वठण जो पुरुषारत करिणो पवंदो। कोई ईअं बि आहिनि जो ड्रामा ते वेही रहंदा आहिनि, जो ड्रामा में हूंदो अहिड़ो उल्टो ज्ञान बुद्धि में विहारंदा आहिनि। इहे बि माया विघ्न विझंदी आहे। ॿार पढ़ाई खे ई छॾे ॾींदा आहिनि, इन खे चइबो आहे माया सां हार। लड़ाई आहे न, उहा बि ॾाढी ज़बरदस्त आहे। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ श्रेष्ठ राज्य जी स्थापना करण लाइ श्रीमत ते हली करे बाप जो पूरो मददगार ठहिणो। श्रेष्ठ राज्य जी स्थापना करण लाइ श्रीमत ते हली करे बाप जो पूरो मददगार ठहिणो। त बाबा जो असांखे पूरो मददगार ठही करे श्रेष्ठ राज्य जी स्थापना करिणो आहे। जीअं देवता निर्विकारी आहिनि, ईअं गृहस्थ में रहंदी हुई निर्विकारी ठहिणो। पवित्र प्रवृत्ति ठाहिणी आहे न। ॿियो आहे ड्रामा जी पॉइंट्स खे उल्टी रूप सां यूज़ न करिणो आहे। ड्रामो चई करे वेही न रहणो आहे। पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो आहे। पुरुषारत सां पंहिंजी प्रारब्ध ठाहिणी आहे। पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो आहे ऐं पुरुषारत सां पंहिंजी श्रेष्ठ प्रारब्ध ठाहिणी आहे। असांखे पुरुषारत करे पंहिंजी श्रेष्ठ प्रारब्ध ठाहिणी आहे। वरदाना कमल पुष्प जो सिंबल बुद्धि में रखी पंहिंजे खे सैंपल सम्झण वारा न्यारा ऐं प्यारा ठहो। प्रवृत्ति में रहण वारनि जो सिंबल आहे कमल जो पुष्प। त कमल ठाहियो ऐं अमल करो। अगरि अमल न कंदा त कमल न ठही सघंदो। प्रवृत्ति में रहण वारो जो सिंबल आहे कमल जो पुष्प। त कमल ठाहो ऐं जीवन में उनखे अमल करो। अगरि अमल न कंदा त कमल बि न ठही सघंदो। त कमल पुष्प जो सिंबल बुद्धि में रखी स्वयं खे सैंपल सम्झी करे हलो। त कमल जो पुष्प जो सिंबल बुद्धि में रखी स्वयं खे सैंपल सम्झी करे हलो कि मां सैंपल आहियां। सेवा कंदे हुए न्यारो ठहो, प्यारो ठहो। सेवा कंदे हुए न्यारो, सर्व सां न्यारो ठहो ऐं बाप जो प्यारो ठहिणो आहे। सिर्फ़ु प्यारो न ठहिणो, लेकिन न्यारो ठही पोइ प्यारो ठहिणो। अर्थात उन्हनि सां लगाव न रखिणो आहे। छोजी प्यार कॾहिं लगाव रूप में बदिली वेंदो आहे। इन करे पहिरियों उन्हनि सां न्यारो थी वञो, पोइ अहिड़ा कर्म करो जंहिंसां असां उन्हनि जा प्यारा थी वञूं। इन करे कोई बि सेवा कंदे न्यारो ऐं प्यारो ठहो। स्लोगन आहे स्नेह जी छत्रछाया जे अंदरि माया अची न सघंदी आहे। बाबा जी स्नेह जी छत्रछाया हूंदी त माया अची बि न सघंदी आहे। हिम्मत बि न कंदी, संकल्प बि न कंदी कि वो असां वटि अचे। श्री असां बाप जी स्नेह जी छत्रछाया जे अंदरि वेठा आहियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।